है कंडियारो, भिरिया सिटी, खानवाहन, नवाबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में कोहीड़ो आहे। कंधरा, पखो, ठारूशाह, आदिलपुर समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में भी कोहीड़े जो राज आहे। सखर ऐं लाड़कानो डिवीज़न जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में कोहीड़े सबबि फीडर स्ट्रिप थियण सबबि बिजली जी फ़राहमी मुअतल थी वई आहे। सख़्त कोहीड़े सबबि रहवासी घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। ड्यूटी ते वेंदड़ मुलाज़िम तोड़े कारोबारी माण्हू सख़्त परेशान आहिनि। सखर में अपडेट्स मालूम कयो था टाइम न्यूज़ जो रिपोर्टर फारूक सुमरो का। फारूक, छा अपडेट्स आहिनि अवां वटि? जी मेहताब, बिल्कुल सखर में कोहीड़े सबब थधि में इज़ाफ़े सबब केतिरा ई सेप्को जा जेके फीडर्स आहिनि उहे टिप थी विया आहिनि, जंहिं करे सखर सेप्को मां बिजली जेका फ़राहमी थींदी आहे, सखर ऐं लाड़कानो डिवीज़न जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जी जेका बिजली फ़राहमी आहे उहा केतिरनि ई इलाइक़नि में बंदि आहे। फीडर ट्रिप थियण सबबि सुबुह 7 वजे खां बंदि थियल बिजली हिन वक़्त ताईं बहाल नाहे थी सघी, जंहिं करे इलाइक़े वासी थधि खे अॻु ई जेके मुंहुं ॾेई रहिया आहिनि उन्हनि जी बहितर परेशानियुनि में इज़ाफ़ो थी वियो आहे। जेकॾहिं कोहीड़े जी ॻाल्हि कजे राति जो 12 बजे खां शुरू थींदड़ कोहीड़े हिन वक़्त ताईं जारी आहे। सखर जे जेके सखर जे आसपास वारा ज़िला आहिनि उते बि कोहीड़ बरक़रार आहे। थधि में इज़ाफ़े सबबि माण्हू घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। जेके ऑफिसूं सरकारी ऑफिसूं सुबुह जो 9 वगे खुलंदियूं आहिनि उहे ऑफिसूं 11 बजे भी उन्हनि ऑफिसुनि में जेके सरकारी अमलदार आहिनि या एहलकार आहिनि उहे मुश्किल सां था पहुचनि, छो जो थधि में इज़ाफ़े खां पोइ कोहीड़ ऐं थधि में इज़ाफ़े खां पोइ माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि। जेको घरेलू ज़िंदगी आहे या कारोबारी ज़िंदगी आहे उहा तमामु घणी मफ़लूज थी वई आहे। मोटरवे तोड़े नेशनल हाईवे अथॉरिटीज़ तरफ़ां बि जेके ड्राइवर हज़रात आहिनि उनखे पाबंद कयो वियो आहे त हू बिना कंहिं ज़रूर जे सुबुह जो सवेर निकिरण खां पासो कनि, छो जो कोहीड़ वधीक हुजण सबबि हद निगाह 0 हुजे थी पई। इन करे हू एहतियात कनि ऐं जेकॾहिं ज़रूरी जंहिंखे वञिणो बि आहे तो फोग लाइट जो ज़रूरु इस्तेमालु कनि ऐं एहतियाती तदबीरूं इस्तेमालु कनि। कोहीड़ो 3 ॾींहंनि खां कोहीड़ जारी आहे, जंहिंजे करे थधि में तमामु घणो इज़ाफ़ो थी वियो आहे। ख़ासि करे जेकॾहिं ॻाल्हि कजे त बरसाति ऐं ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जी, त उतां जा जेके रहवासी आहिनि उन्हनि जे अंजनि तकलीफ़ुनि में तमामु घणो इज़ाफ़ो थी वियो आहे। वफ़ाक़ी तौर सिंध हुकूमत काफ़ी भेरा इहा एतिराफ़ करे चुकी आहे त मारवाड़ा मदद जी होसियत में आहिनि, पर अमली तौर ते उनजी मालिकी करण लाइ, उन्हनि जी मदद करण लाइ के बि उपाउ न आहिनि वरिता। तंहिं करे उहे जेके ॿोॾि मुतासिर ख़ानदान आहिनि हिन वक़्तु तमामु घणा परेशान आहिनि। जी मेहताब। फारूक सुमरो, महिरबानी अवांजी तफ़सील ॿुधाइण जे लाइ। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कोहीड़े जो राज बरक़रार आहे। ट्रैफ़िक निज़ाम सख़्तु मुतासिर थी रहियो आहे। कंबर मां अपडेट्स मालूम कयो था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल रहीम मंगी खां। अब्दुल रहीम, अवां वटि छा अपडेट्स आहिनि? कोहीड़े वारो अमल जेको आहे सो जारी आहे ऐं राति खां वठी सुबुह ताईं कोहीड़ो हुअण सबबि रोडनि तां ट्रैफ़िक बि आम मामूल खां घटि रहे थी ऐं माण्हुनि खे सख़्तु तकलीफ़ुनि जो मुंहुं ॾिसणो पए थो। जॾहिं त थधि में बि वॾो इज़ाफ़ो अची वियो आहे। माण्हू घरनि ताईं महदूद थी विया आहिनि, जॾहिं त बाज़ारुनि में बि मामूल खां घटि रश आहे त ॿिए तरफ़ वरी कोहीड़े सबबि बिजली जो डिघो ब्रेकडाउन थिए थो। 10 खां 12 कलाकनि ताईं बिजली बंदि रहे थी। सिज निकिरण खां पोइ बिजली वारो निज़ाम शुरू थिए थो। जॾहिं त गैस जी बि लोड शेडिंग कई वञे थी, अहिड़ी तरह रद बचा समेत माण्हुनि खे सख़्तु तकलीफ़ुनि जो मुंहुं ॾिसणो पए थो ऐं शदीद सर्दी थी वई आहे। माण्हुनि खे सख़्तु तकलीफ़ थिए थी, जॾहिं त ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जा उन्हनि जे ॻोठनि में वेठल माण्हू बि तकलीफ़ुनि में मुब्तला थी विया आहिनि, उन्हनि जा जंहिं तकलीफ़ूं वधी वियूं आहिनि। अहिड़ी तरह मुसलसिल कोहीड़े सबबि थधि में इज़ाफ़ो थी वियो आहे ऐं माण्हू घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। जी अब्दुल रहीम मंगी, महिरबानी अवांजी। नवंदेरो में भी कोहीड़ो आहे। अपडेट्स मालूम कयो था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर नूर अहमद सुमरो खां। नूर अहमद, अवां वटि छा अपडेट्स आहिनि? नूर मोहम्मद सुमरो असां टेलीफोन लाइन ते आहिनि। नूर मोहम्मद, अवां वटि छा अपडेट्स आहिनि? कोहीड़ो ट्रेनिंग भी जारी रहियो आहे। कोहीड़े जी शिदत सबबि हद नज़र जेका आहे तमामु घटिजी वई आहे। कोहीड़े सबबि रोडनि तां आम ट्रैफ़िक मामूल खां घटिजी वई, जंहिं करे अक्सर ट्रांसपोर्टरनि गाॾियूं बंदि करे बीहारे छॾियूं आहिनि। जॾहिं त ट्रांसपोर्ट बंदि हुजण सबबि निजी तौर सरकारी ऑफिसनि में कमु कंदड़ माण्हुनि खे ॾुखियाऊं पेश अची रहियूं आहिनि। कोहीड़े सबबि थधि में तमामु घणो इज़ाफ़ो थी वियो आहे, जंहिं करे रहवासी घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। जॾहिं त असुर वेल मज़दूरीअ ते वेंदड़ जेके पोरियत आहिनि उहे रोड जे मुख़्तलिफ़ टुकरनि में बाहिनि जा मच ॿारे पाण खे थधि खां बचाव जी कोशिशूं करे रहिया आहिनि। जी नूर मोहम्मद, महिरबानी तफ़सील ॿुधाइण जे लाइ।
मुख़्तलिफ़ शहरनि मां अपडेट तव्हांखे ॾियूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कोहीड़े जो राज बरक़रार आहे। ट्रैफ़िक निज़ाम सख़्तु मुतासिर थी रहियो आहे। सखर, कंब, नवदेरो, राधण, मनहड़ो, बहराम, बाडह, कंडियारो, भिरिया सिटी, खानबाहन, नवाबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में कोहीड़ो आहे। कंधरा, पखो, ठारूशाह, आदिलपुर समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि कोहीड़े जो राज आहे। सखर ऐं लाड़कानो डिवीज़न जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में कोहीड़े सबबि बिजली जा फीडर स्ट्रिप थियण जे करे बिजली जी फ़राहमी मुअतल थी वई आहे। सख़्तु कोहीड़े सबबि रहवासी घरनि ताईं महदूद बणियल आहिनि। ड्यूटी ते वेंदड़ मुलाज़िम तोड़े कारोबारी माण्हू सख़्तु परेशान आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कोहीड़े जो राज बरक़रार आहे। मुख़्तलिफ़ शहरनि जा मंदर बि तव्हांखे ॾेखारियूं पिया। ट्रैफ़िक निज़ाम सख़्तु मुतासिर थियो आहे।